हाणे हिन शानदार शाम में तव्हां खे सभिनीनि खे एंटरटेन करण जो वक़्तु अची चुको आहे ऐं हिन वक़्त खे अॻियां वधाईंदे शादी जो लड्डू खाऊं त पछतायूं न खाऊं त पछतायूं। शादी जो लड्डू खाऊं त पछतायूं न खाऊं त पछतायूं, पर मिठी नोकझोक त हलंदी रहंदी आहे। ही त अञा ट्रेलर आहे, पर पिक्चर अञा बाक़ी आहे। हाणे वारी आहे धमाकेदार डांस जी, पर उहा तॾहिं थींदी जॾहिं तव्हां सभु वॼाईंदा ज़ोरदार ताड़ियूं। त ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो ॿारनि जो। करेंसी के लिए पाउंड का, क्रिकेट के लिए ग्राउंड का होना बहुत जरूरी है और कार्यक्रम के लिए तालियों के साउंड का होना बहुत जरूरी है।